नाज़रीन, वॾे वज़ीर मुराद अली शाह जे पाण शहर भानसेदाबाद में 18 करोड़ रुपयनि जी लागत सां लॻायल फिल्टर प्लांट पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट ऐं टाउन इंतिज़ामिया जी नाअहली जे करे शुरू न थी सघियो आहे, जंहिं सबब शहरी पीअण जे साफ़ पाणी खां महरूम आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे भानसेदाबाद मां निज़ामुद्दीन जी बिल्कुल। हिन वक्त असां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जे अबाई शहर भानसेदाबाद में एक भानसेदाबाद शहर जो वाटर प्लांट उते असीं मौजूद आहियूं। हिते वाटर प्लांट भानसेदाबाद में तक़रीबन 12 साल खां मथे थी वियो आहे। हिते हिकु फिल्टर प्लांट 12 करोड़ जी लागत सां तैयार थियो, जेको उन हुकूमत खां पोइ जॾहिं ही पीपल्स पार्टी जी हुकूमत आई, उहो फिल्टर प्लांट चालू न थी सघियो। उन खां पोइ वरी 6 करोड़ रुपया जी लागत सां हिन खे स्टेबल करण लाइ ॾिना विया, यानी कि ही भानसेदाबाद जो फिल्टर प्लांट 18 करोड़ जी लागत सां तैयारु आहे, पर जेको हिन वक्त ताईं स्टार्ट न थी सघियो आहे। मजबूरन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जो ही पंहिंजो अबाई शहर आहे, मजबूरन हितां जा शहरी ही बदबूदार ऐं मिटी वारो पाणी पी रहिया आहिनि, जेको तव्हांखे असां ही ॾसे रहिया आहियूं मजबूरन। पर ही ख़बर न आहे छो 18 करोड़ जी लागत सां तैयारु थियल ही फिल्टर प्लांट छो चालू कयो नथो वञे, छाजे करे चालू नथो कयो वञे। इन जा सबब कई थी सघनि था। असीं तव्हांखे ही ॾसे रहिया आहियूं, तव्हां ॾिसो पिया त ही पाणी जेको आहे इंतिहाई मिटीदार आहे ऐं हिते ही पाणी बदबूदार आहे। मजबूरन भानसेदाबाद जा शहरी ही मिटीअ जो ऐं बदबूदार पाणी पी रहिया आहिनि, जॾहिं त भानसेदाबाद जो हिकु CM सिंध उहो भानसेदाबाद शहर जो आहे। ही भानसेदाबाद शहर CM सिंध जे नाले सां चयो थो वञे। तव्हां ॾिसो 18 करोड़ जी लागत सां ही फिल्टर प्लांट तैयारु थियल हिन वक़्त ताईं लागू न कयो आहे। जी, कैमरामैन टीम सां गॾु मेहरान TV, निज़ामुद्दीन गबी, भानसेदाबाद।